अस्सलाम वालेकुम। जय सिंध सदा सिंध वारा जीअन। ये त आऊं आहियां गुल मोहम्मद समूह। तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल समूह चैनल। जीअं तव्हांखे आऊं अणपुरनि जे बारे में सेखारे आयो हुउसि त सादी सूरत कीअं थींदी आहे। जुज़ा अॼु तव्हांखे सेखारींदुसि त जुज़ा कीअं निकिरंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं अणपुरनि जी जोड़ ऐं कट जी सेखारींदासीं तव्हांखे त कीअं निकिरंदी आहे अणपुरनि जी। ऐं तव्हांखे एल्शियम जे बारे में सेखारींदुसि त अॼु असां एल्शियम कढंदासीं, सादी जोड़ ऐं कट सिखंदासीं ऐं थोरो तफ़सील सां तव्हांखे सेखारींदासीं अणपुर जे बारे में, यानी फ्रिक्शन अंग्रेज़ी में हुनखे चइबो आहे। ठीकु आहे। अचो त हलूं मिसालनि जे तरफ़ हल करियूं। हिसाब इहे त असां ॾिसो ई ॾिनो आहे 5 भाङे 4 वाधू 6 भाङे 4। हाणे तव्हां प्यारा ॿारो सिर्फ़ु तव्हांखे इहो जांचणो आहे त असांखे छेदनि में ॿई शयूं साॻियूं मिलियूं आहिनि। हिते बि 4 आहिनि, हिते बि 4 आहिनि। असां ॿियो कुझु बि कोन कंदासीं। हे ॿई छेद साॻिया रहंदा त हिननि अंशनि खे रुॻो जोड़ करे छॾींदासीं बसि। हाणे अचो त अंशनि खे जोड़ करियूं। 5 ऐं 6 इहे घणा थिया 11। हीअ 11 सां कोन अची वियो आहे, जोड़ थी वियो। हाणे हीउ छेद साॻियो रहंदो। जवाबु आयो 11 भाङे 4। हाणे असांखे ख़बर पई त 11 भाङे 4 कहिड़ो अणपुर आहे। इहो सम्झणो ज़रूरी आहे। बुनियादी शयूं आहिनि। जेकॾहिं असां इहो न सम्झंदासीं पोइ असांखे हिसाब हल करणु तमामु ॾुखिया थींदा। त हाणे इहो आहे उबतो अणपुर। यानी उबतो अणपुर तव्हांखे वरी मां ॿुधायां थो, जंहिंजो अंश वॾो हुजे ऐं छेद नंढो हुजे। ऐं सादनि लफ़्ज़नि में आउं तव्हांखे ॿुधायां त वॾी शइ जेका सा मथे हूंदी, हेठि नंढी शइ हूंदी, उनखे चइबो आहे उबतो अणपुर। हाणे जॾहिं बि उबतो अणपुर निकिरे उनखे असां गॾियल में सेखारींदासीं। ठीकु आहे। गॾियल में बदिलाईंदासीं। तव्हांखे अॻे मां पहिरीं बि जेको मूं वीडियो पेश कई हुई उन में बि सेखारियो, अॼु वरी बि सेखारियां थो। त हाणे 11 भाङे 4। हाणे असां छा कंदासीं 11 ते रखंदासीं ऐं चौके खे खोलो 11 ते रहंदासीं, वंड कंदासीं। छा कंदासीं उबते अणपुर खे वंड कंदासीं। छा में बदिलाईंदासीं गॾियल में। ॾिसो हाणे चौके खे खोलो 11 ते, 1 चऊं 4 आहिनि, 2 चऊं 8, इहे 8 आहिनि, 3 चऊं 12। हाणे 12 त माना वधी वेंदा। इहो कानून न आहे, घटि रहणो आहे या पूरो रहणो आहे। त असां 2 चऊं 8 दफ़ा आहियूं वरी कट कईसीं। छो कट इन करे कंदा आहियूं असीं त हिते वंड जी निशानी में कट बि मौजूदु न हो। ई कट जी निशानी आहे, इन करे असीं कट कंदा आहियूं। छाजे करे? छो वंड में नंढड़ी जेका लीक ॾिनल आहे इहा कट जी निशानी आहे, इन करे असीं कट कंदा आहियूं प्यारा ॿारो। हाणे असां 11 मां 8 कट कयासीं, बाक़ी बचिया 3। हाणे मूं तव्हांखे पहिरीं बि सेखारियो, जेके जवाबु ईंदो उहे थींदा सॼा, जेका पाछी ईंदी उहा ईंदी अंश जी जाइ। ॾिसो जवाबु जेको आयो आहे हीअ आयो आहे सॼा, उहे असां रखिया आहिनि 2 सॼा। हीअ पाछी अंश जी जाइ ते रखी वञो ऐं छेद साॻियो ई रहंदो। मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो छेद पंहिंजो घर न मटाईंदो, उहो साॻी रहंदो, ई साॻियो रहंदो। हीउ साॻियो छेद रहंदो। ॾिसो हेॾो साॻियो छेद आहे, साॻियो छेद आहे, ॾिसो साॻियो छेद रहियो आहे। ठीकु आहे। अचो त मिसाल ॿिए तरफ़ हलूं। हाणे ॿिए नंबर में हिसाबु आहे 7 भाङे 10 वाधू 2 भाङे 10। हाणे असांखे कुझु बि कोन्हे ॿियो करणो। असांखे ॾिसणो आहे हे ॿई साॻिया आहिनि। हे हिकिड़ी जीअं 10 आहिनि, हिते बि 10 आहिनि। माना कहिड़ी बि शइ हुजे पर उहा साॻी हुजे, हिकु जहिड़ी हुजे। कहिड़ो बि अंग हुजे उहो हिकु जहिड़ो हुजे। असां जॾहिं ॿिन्हिनि खे छेद ॾिसंदासीं, छाखे ॾिसंदासीं? छेदनि खे ॾिसंदासीं। छेद जेकॾहिं साॻिया आहिनि त असां सिर्फ़ु अंशनि खे पाण में जोड़ करे छॾींदासीं। छो निशानी छाजी आहे? जोड़ जी आहे। असां 7 ऐं 2 घणा थिया 9। असां लिखियो 9 भाङे 10। हाणे हिते सोचींदासीं त कहिड़ो अणपुर निकितो। इहो निकितो सुबतो, बसि इन जी सादी सूरत में नथी निकिरे। इहो फाइनल जवाबु आहे। छो जो अंश
जेको आहे उहो नंढो आहे, ॾिसो 9 नंढा आहिनि, ऐं जेको छेद आहे उहो 10 आहे। इन जी जेको सादी सूरत थिए थी इहो आहे सुबदोणपुर, इन जो फाइनल जवाबु आहे। ठीकु आहे, हाणे अचूं था मिसाल नंबर 3 जे तरफ़। जीअं असां 8 भाङे 7 काटू, हाणे कट आहे हिते निशानी जांचबी, काटू 2 भाङे 7 असां ॾिसंदासीं छेद कहिड़ा आहिनि। हा प्यारा ॿारो कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, हीअ बंबा हीअ बंबा, ॿई अंबनि। हाणे ॾिसो असीं कट कंदासीं, हे ॿई शयूं साॻियूं आहिनि, हिन मां कट कंदासीं। छा मां कंदासीं? 8 हिननि मां काटू 2, 8 मां 2 वेंदा, बाक़ी 6। असांखे जोड़ कट अचे थी, बसि जोड़ कट अची वई त का ॻाल्हि ई कान्हे का। हाणे 8 मां 2 विया, बाक़ी बचिया 6। हे साॻी आहिनि, हीउ जवाबु आयो 6 भाङे 7। हाणे त सोचिबो कहिड़ो अणपुर आहे, इहो सुबदोणपुर आहे। ठीकु आहे, अंश जेको नंढड़ो आहे ऐं छेद वॾो आहे त सुबदोणपुर चइबो आहे। ठीकु आहे, जंहिं के मथियूं अंग नंढड़ो हुजे ऐं हेठियूं अंग वॾो हुजे उनखे सुबदोणपुर चइबो आहे। बसि हिनजी न को सादी सूरत थिए थी, न को वॾे में तब्दील थिए थो। जॾहिं उबतो निकिरे आहे पोइ असां गॾियल में बदिलायूं। जीअं असां ॾिसो हीउ बदिलायो आहे, पर उबतो न, उबतो त निकितो असां बदिलायो, सुबतो निकितो न, हिन में कोन बदिलायो। हाणे तव्हांखे मूं ॿुधायो त पहिरीं ॿुधायो त जुज़ा जेके निकिरंदा आहिनि या जोड़ हूंदी या कट हूंदी, ज़र्ब ऐं वंड में नंढी आम भञपत कान थींदी आहे। ठीकु आहे, वंड ऐं ज़र्ब में नंढी आम भञपत जॾहिं एल्शियम कोन थींदो आहे। तव्हां सम्झी ज़र्ब आहे वंड आहे त उनजी एल्शियम कान थींदी। जीअं तव्हांखे पहिरीं फार्मूलो इनखे अॻु में सेखारिया हुया। हाणे अचो त ॾिसो नंबर 4, जॾहिं 4 तरफ़ त छा आहे? हाणे आहे त 7 वाधू 7 भाङे 4 वाधू 2 भाङे 5। हाणे इनखे तवजो सां ॾिसो, हाणे ॾिसो 7 भाङे 4 वाधू 2 भाङे 5। हाणे हिन जो बि छेद मुख़्तलिफ़ आहे, हिन जो बि 5 मुख़्तलिफ़ आहे। यानी के हे धारिया आहिनि, ॿई माइट पाण में कोन्हे, हिकु जहिड़ा कोन्हे। हिकिड़ो मेमण आहे त हिकिड़ो शीदी आहे, पाण में ठहनि ई नथा। हाणे हुन लाइ असीं छा करियूं? इन लाइ असांखे एल्शियम करणी पवंदी, लाज़मी एल्शियम करणी पवंदी। छो जो हू शीदी आहे, हू मेमण आहे। हाणे इहे माइट त ईंदी कोन, हो त माइट हुआ, हे पाण में 7, हे ॿई हुआ, इहे माइट हुआ। त असांखे छा कयोसीं? एल्शियम करण जी ज़रूरत न आहे। भई साॻिया आहिनि, जॾहिं बि साॻिया न हुजनि। हिकिड़ो शीदी आहे, मिसाल पियो ॾियां तव्हांखे, त हिकिड़ो शीदी आहे, हिकिड़ो मेमण आहे। हीअ शीदी आहे, हीअ मेमण आहे। शीदी मेमण जे घर नथो वञी सघे, मेमण शीदी जे घर नथो वञे। इन लाइ असांखे असांजी मजबूरी आहे त हाणे हिन लाइ माइट असांखे ॻोल्हणा पवंदा त साॻिया माइट कहिड़ा आहिनि, असीं ॻोल्हींदासीं। छाजे वसीले? माना नंढी आम भञपत छेदनि जी कबी। हाणे छेदनि में छा आहे? 4 ऐं 5, हीअ 4 ऐं 5 ऐं ॿिके हिकिड़ो लॻो चइनि ते 2 दफ़ा 5 साॻुणा लिखी छॾियासीं, वरी ॿिके हिकिड़ो लॻो हिकिड़ो दफ़ो 5 साॻी लिखी छॾियासीं। हाणे टुको ख़तमु, चोथों नथो लॻे। हाणे हिनखे इहो त 5 हिकिड़ो 1 5 5। हाणे असीं हिन जा घणा निकिता? ॿिका 2 ज़ारबिया 2 ज़ारबिया 5, हीअं कंदासीं। 1 2 2 4 5 20। हाणे इहो तव्हांखे पहिरीं मां सेखारियो हुयुसि त एल्शियम कीअं निकिरंदो। हाणे जो जवाबु जेका ऊपर ते निकिती आहे, माना यानी के माइट सां ॿिन्हिनि जा, हिन जा ऐं हिन जा, ॿिन्हिनि जा ॻोल्हे रखियासीं 20। छा ॻोल्हे रखियासीं? माइट ॻोल्हियासीं, असां नंढा भञपत कई, खोजना निहला कई त बाबा इहे धारिया माण्हुनि, मेमण आहे हिकिड़ो, ॿी शीदी आहे, ॿिन्हिनि खे गॾु कीअं करियूं? पोइ असां गॾु कई नंढा भञपत ज़रिए, एल्शियम जे ज़रिए कईसीं। पोइ असां हुन जा निकिता कढियासीं 20। हाणे 20 निकिरी विया। हिन जा बि माइट 20 आहिनि, हिन जा बि 20 आहिनि। ठीकु आहे, हाणे असां छा कंदासीं?
फार्मूलो लगाईंदासीं। हिकिड़े क़िस्म जो फार्मूलो आहे, उहो तव्हांखे सम्झणो लाज़मी आहे। प्यारा ॿारो ॾिसो, हाणे असां छा कंदासीं, जेको 4 आहे उनखे हिननि वीहनि सां वंड कंदासीं। छा कंदासीं? वीहनि सां वंड कंदासीं। असां जॾहिं बि चेन खे हिन सां वीहनि सां वंड कईसीं त चऊं कि हिकिड़ो 20 ते वंड कबी त लॻंदो घणा दफ़ा? 5 दफ़ा लॻंदो। उन छेद खे कईसीं, छा खे कईसीं? छेद सां वंड थींदी, 5 दफ़ा लॻो। हाणे जेको 5 जवाबु आयो आहे, छा जवाबु आयो आहे? 5 जवाबु आहे। उहो वरी खणी हुन अंश सां, जेको अंश आहे असां ज़र्ब लिखी छॾिया, ज़र्ब जी निशानी बि ॾेई छॾी आहे। इन सां ज़र्ब कबी हिननि 5 खे। 7 5 35, हिते 35 अची वियो आहे। वरी निशानी ॾिसबी काठो जी आहे, जोड़े जी आहे, बाबा न जोड़े जी आहे, जोड़ लिखी थी। वरी साॻियो अमल ॾिसो, वरी आउं तव्हांखे सम्झायां। वरी जेको छेद आहे इनखे छा सां? उन्हनि 20 सां वंड कबी। उहो ॾिसो अचे पियो, इन्हनि सां 20 सां वंड कबी। ऐं वंड बि लिखी छॾिया, निशानी बि ॾेई छॾिया। वंड कंदासीं, 5 खोड़ो वंड कंदासीं, घणा दफ़ा लॻंदो? 1 5 5 5 10 15 4 5 20। हाणे जवाबु जेको निकितो आहे उहो 4। वरी हिन चेन खे हिन सां अंश सां ज़र्ब कबी। ॾिसो ज़र्ब कबी, निशानी ॾिनी पिया, ज़र्ब कबी त घणो जवाबु ईंदो? ॾिसो हिन चेन खे हिन अंश सां ज़र्ब, यानी अंश सां ज़र्ब, छेद सां वंड। हाणे जॾहिं अंश सां वंड ज़र्ब कईसीं त जवाबु आयो चऊं 4 ॿी चऊं 8। हाणे ॿिन्हिनि जा माइट निकिरी आया 20। हो बि 20 आहिनि, हो बि 20 आहिनि, माना 35 भाङे 20 ऐं 8 भाङे 20। ॿिन्हिनि जा असां माइट ॻोल्हिया, छाजे ज़रिए? ए सभिनी जे ज़रिए, नंढा भञो पद जे ज़रिए। त असांखे ख़बर पई हाणे माइट ॿिन्हिनि जा साॻिया निकिरी विया। बसि अहिड़ो साॻियो तरीक़ो, हे बि 7 आहिनि, हे बि 7 आहिनि, हाणे हिननि ॿिन्हिनि में 20 आहिनि, अची विया। हाणे पाण रुॻो हिननि ॿिन्हिनि खे जोड़ करे छॾींदासीं। हाणे 8 8 ऐं 5 13, 3 रखियासीं हिते, हिकिड़ो ॾहाको ॾिनोसीं हिनखे, उहे थिया 4 ॾहाका, हिते लिखियासीं, जोड़ कयोसीं, जवाबु आयो 43 भाङे 20। हाणे वरी बि हिते सोचींदासीं त बाबा प्यारा ॿारो इहो अणुपूरो कहिड़ो आहे? जॾहिं तव्हांखे अणुपूरे जी ख़बर पइजी वेंदी त हीउ सुबतो आहे या उबतो आहे। हीउ सुबतो आहे कोन्हे, हीउ उबतो आहे। जंहिंजो छा? जंहिंजो अंश वॾो ऐं छेद नंढो हुजे उनखे उबतो अणुपूरो चइबो आहे, छो जो 20 खे वंड कनि पिया। ठीकु आहे, हाणे अचो त वंड करे ॾिसूं। 20 खे 43 सां वंड कईसीं त 1 वियो, 2 वियो 40, 3 वियो 60, वधी वेंदा। कानून न आहे वध करण जो, घटण या पूरो हुअणु, पूरो लॻे या घटण। 2 वियो 40, हिते 40 लिखियासीं, या 5 बजी 3, कट कईसीं। छो था कट करियूं? असीं कट इन लाइ था करियूं त वंड जी निशानी में बि कट हूंदी आहे, त असांखे ख़बर पए त कट इन लाइ थींदी आहे। हीअ ॾिसो वंड जी निशानी में कट आहे, इन करे असां कट कंदा आहियूं वंड में। ठीकु आहे, जॾहिं कट कई 5 बजी 3। हाणे जेके सॼा थींदा उहो थींदो जवाबु। हे 2 जवाबु जेको आहे उहे सॼा, उहे सॼा थींदा, इहे रखियासीं। ऐं पाछी जेका 3 बची आहे उहा अंश जी जाइ ते रखिबी। हाणे ख़बर पई अंश जी जाइ हीअ आहे, ऐं छेद साॻियो रहंदो, पंहिंजो घर न मटाईंदो। ठीकु आहे, हा, हीउ छेद साॻियो रहंदो। सम्झी विया या सम्झायां? प्यारा भेण, तव्हांखे मूं एल्शियम सम्झाई। हाणे असां जुज़ा था करूं। ठीकु आहे, त जुज़नि जे ज़रिए कीअं निकिरंदी तव्हां सम्झो। ठीकु आहे, हाणे अचूं था वरी ॿिए मिसाल जे तरफ़। हीअं बि करे सघिजे थो, जॾहिं करे सघिजे थो जॾहिं छेदनि जा खोड़ा साॻिया न लॻनि, यानी सादी सूरत में हिकु जहिड़ा दुनिया जा खोड़ा न लॻनि, ॿिन्हिनि खे न वंडे सघनि। पोइ जेकॾहिं वंडीनि था त पोइ असांजी मजबूरी आहे, डायरेक्ट असीं नथा करे सघूं, एल्शियम असांखे कढणी पवंदी। पर असांजो टाइम न आहे, वक़्तु न आहे। जेकॾहिं असांखे ॼाण हूंदी त बाबा हे जेका त हिन जा वंडींदड़ दुनिया में इन ई कोन छेदनि जा,
पोइ असीं डायरेक्ट करे सघंदा आहियूं न त हू उसूल जेकॾहिं 4 हिते आहिनि ॾिसो असां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हे हिते 4 आहिनि वरी हिते 8 हुजनि त हिननि जा वंडीदड़ इलाही थींदा ॿुखो वंडे थो चौको वंडे थो माना वंडीदड़ इलाही आहिनि पोइ असांजी मजबूरी आहे एल्शियम कढण जी जेकॾहिं असांखे डायरेक्ट ख़बर पवे त बाबा हिन जे वंडीदड़ दुनिया में को बि खोड़ो न लॻंदो त असांखे वक़्तु बचाइण लाइ हीअं बि करे सघूं था ॿियो तरीक़ो जल्दी वारो छो टाइम कोन्हे हींअर ॾिस कहिड़ो नफ़्सा नफ़्सी जो दौर लॻो पियो आहे 3 मिंट बि टाइम कोन्हे माण्हू ॾिसे वंडीदड़ कोन्हे डायरेक्ट करे छॾे अचो उहो तरीक़ो ॾेखारियां तव्हांखे जवाबु साॻी ईंदो बिल्कुलु साॻी जवाबु ईंदो अचो इन जे तरफ़ ही फार्मूलो तॾहिं इस्तेमालु कबो जॾहिं हिन चइनि जा यानी छेद ऐं 5 हिननि खे ॿिन्ही खोड़नि खे हे जेके 4 ऐं 5 को बि दुनिया जो साॻी खोड़ो नथो लॻी सघे ॿुको वंडे थो त चौको ॿुको वंडे थो हुनखे त वरी हुनखे 5 खे नथो वंडे सघे चुको नथो वंडे सघे 5 माना को बि दुनिया जो खोड़ो हिननि खे साॻियो ॿिन्ही अददनि खे न वंडे सघे पोइ असांखे ईअं डायरेक्ट करणा आहिनि जो वक़्तु बचंदो ॾिसो तव्हां सम्झो इनखे इहो तव्हांखे कमु ईंदो जल्दाई वारो इहो तॾहिं अव्हां लाइ जेके PhD GST तकड़ वारा आहिनि उन्हनि खे पोइ टाइम कोन हूंदा पर डायरेक्टली जॾहिं इहा अमल सम्झंदो पोइ डायरेक्ट हाणे ॾिसो हाणे छेद 2 आहिनि 4 ऐं 5 ठीकु आहे असांखे नंढियां बनियूं बद करण जी ज़रूरत न आहे हिते थी पिया हुनजो फॉर्मूलो तव्हांखे ॿुधाए छॾियां एसिव करण जी ज़रूरत न आहे हे पाण में ज़रब कंदासीं 5 चौंक 20 नंढियां बनियूं बद निकिरी ॾिसो असां नंढियां बनियूं बद कढी 20 जवाबु आयो साॻियो हीउ 20 आहे साॻियो ठीकु आहे हाणे 20 निकितो आहे जवाबु हाणे असांखे हिननि सां कई छॾी ज़रब हीउ वरी आम्हूं साम्हूं 7 5 35 अदा ही 35 आहिनि ज़रब कईसीं पाण में 35 आहिनि ठीकु आहे वरी बाक़ी बचो ही 1 चौंक 4 2 चौंक 8 अदा हे 8 आहिनि ॾिसो 20 सागुणा अची विया हे ॿिन्हिनि जा 8 सागुणा अची विया सागुणा अची विया हे ॾिसो 35 8 सागुणा अची विया हाणे असां हुननि खे जोड़ करे छॾींदासीं पाण में जवाबु जेको निकिरंदो कहिड़ो निकितो इहो साॻी जवाबु निकितो हा 43 भाङे 20 ॾिसो 7 5 35 2 चौंक 8 35 8 पाण में जोड़ कयासीं थिया 43 कहिड़ो आहे पूरो उबतो आहे हितां डायरेक्ट बि असीं वंड करे सघूं था जेके ख़बर हूंदी हिकु ॿियो 40 2 हिते बाक़ी 3 पाछी हीउ छेद साॻियो जवाबु साॻियो अची वियो ॾिसो हीउ साॻियो आहे हीउ बि साॻियो आहे पर असांखे फॉर्मूला सम्झणा पवंदा जेकॾहिं मूं तव्हांखे ॿुधायो त माना हिन जा वंडीदड़ दुनिया में कोन्हे पोइ जेकॾहिं वंडीदड़ आहिनि त पोइ असांजी मजबूरी आहे असांखे डिघ बि करणु पवंदी नंढियां बनिमत करणी पवंदी लाज़िमी नंढियां बनिमत करनि वरी तव्हांखे सम्झायां थो लाज़िमी उन्हनि जी एल्शियम मिसाल हिते हुजनि 8 हिते हुजनि 12 पोइ असीं डायरेक्ट नथा करे सघूं छो जो 12 ऐं 4 जा वंडीदड़ इलाही आहिनि ॿुको बि हुनखे वंडे थो चौको बि हुनखे वंडे थो 12 ते चौको वंडे थो माना जॾहिं वंडीदड़ जाम थी विया जॾहिं जाम थींदा तमामु इलाही थींदा पोइ असांजी मजबूरी आहे एल्शियम कढंदासीं जॾहिं नंढी आम भञियूं बद कढंदासीं जेकॾहिं ॾिसंदासीं त असांखे हिननि जा खोड़ा कोन्हे पोइ टारे करे सघंदासीं छेतनि खे कंदासीं ज़रब 5 चौंक 20 एल्शियम निकिरी डायरेक्ट वरी 7 5 35 अची विया हा 2 चौंक 8 अची विया ऐं पाण में जोड़ कयोसीं 43 थिया हीउ कहिड़ो आयो 43 भाङे 20 इहो उबतो वञिबो आहे डायरेक्ट वियो 40 2 हिते रखियासीं पाछी बची 3 हिते रखियासीं छेद साॻियो रहंदो तव्हां सम्झी विया अञा बि तव्हांखे जेके शयूं नथियूं अचनि बुनियादी शयूं जेकॾहिं तव्हां न सम्झिया त यकीन सां रियाज़ी अहिड़ो आहे सब्जेक्ट जेको सम्झ में कोन ईंदो बुनियादी ॻाल्हियूं सम्झो उन खां पोइ ॿियूं बुनियादु न ईंदो ही इन लाइ मूं सम्झाया सेखारण जी ज़रूरत कोन्हे पर असांजी मजबूरी आहे PhD GST HST वारनि जो टाइम कोन हूंदा ओॾी महिल पेपर में वठ वठा हूंदी आहे
उन लाइ इहो मूं तरीक़ो सम्झायो, न त ॿारनि खे हीउ तरीक़ो सेखारणो आहे, ॿारनि खे हीउ तरीक़ो सेखारणो आहे, हीउ न आहे, हीउ तरीक़ो सेखारणो आहे, हीउ तरीक़ो न आहे, हीउ सिर्फ़ु PST GST HST वारनि लाइ जीअं हू जल्दी करे सघनि ऐं ट्रेन कोन्हे को, हीउ सिर्फ़ु ॿारनि लाइ, ॿारनि खे हीअं सम्झायो, ठीकु आहे, सम्झी विया। ऐं तव्हां पंहिंजा व्यूज़ ॾियो, सब्सक्राइब करियो ऐं असांखे जेको सो पंहिंजो लिखो त बाबा असांखे अञा कहिड़ी शइ खपे थी, ग्रामर अव्हांखे अञा सम्झाईंदासीं, ट्विन्स अव्हांखे सम्झाईंदासीं, ऐं व्यूज़ पंहिंजा ॾियो त सही, असांजी बि दिलि वधे, लाइक करियो गुल चैनल खे, गुल समूह चैनल खे, त असांजी दिलि वधे। ऐं तव्हांखे हिकिड़ो ॿियो पार्ट उस्तादनि खे ख़ासि करे, असांजे जेके सिंध जा उस्ताद आहिनि, जेके सिंधी पढ़ाइनि पिया, असां मिठड़नि ॿारनि खे पिया पढ़ाइनि पिया, ॿारनि गुलनि जहिड़नि ॿारनि खे पढ़ाइनि, महिरबानी करे टीचिंग मेथड जहिड़ी तरीक़ा तव्हां ॾिसो, सम्झो, सम्झी ॿारनि खे स्कूलनि में वञी पढ़ायो। इंशाअल्लाह असांजी सिंधी तइलीम सुठी थींदी, बहितर खां बहितर थींदी। ऐं महिनत करियो, उस्ताद आहियो असांजा मिठा आहियो, ॾाढा ख़ूबसूरत आहियो, महिरबानी करे सिंधी जे ॿारनि खे पढ़ायो, जीअं असांजी सिंधी क़ौम सुधरे ऐं ज़हन थिए, होशियारु थियनि, के मंज़िल में आहिनि, के तरक़ी कनि, के नौकरियूं कनि। महिरबानी ॿुधण जी, महिरबानी गुल समूह चैनल खे, गुल समूह चैनल खे वरी बि आवां चवां थो, अर्ज़ु करियां थो त सब्सक्राइब करियो, लाइक करियो, त असांजी दिलि चवे इंशाअल्लाह तव्हांखे नौकरियूं मिलंदियूं। पर इहो अर्ज़ु करियां थो, जॾहिं बि नौकरियूं मिलनि हा त ॿारनि खे ज़रूरु पढ़ाइजो। महिरबानी, जय सिंध, सदाईं सिंध वारा जीअनि, सदाईं सिंध वारा जीअनि।